अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दुअल्लाह जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर जेको आहे रेज़न खे चवंदो त अगरि असां रेस मंसूर मथां हथ खणूं था, यानी केस मथां हथ खणूं था त पोइ इहो ई आहे रेस मंसूर जेको रेस शाहनवाज़ खे मुंहुं ॾेई सघंदो ऐं पोइ उनखे झुकाइण जी कोशिशि कंदो। उन जे करे हाणे असांखे हर हाल में केस तां हथ खणणो पवंदो। ऐं रेज़न चवंदो त अगरि जेकॾहिं अमा साइण हिते अची वियो त पोइ उनखे हाणे जवाबु न ॾिबो, छो जो हाणे असांखे केस तां हथ खणणो पवंदो, छो जो असांजो ॾोही बहरहाल रेस मंसूर न आहे, जो असांजो रेस शाहनवाज़ ॾोही आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ जेको आहे पंहिंजे माण्हुनि मथां पाबंद करे छॾींदो। उन्हनि खे चवंदो त हाणे तव्हां जेको आहे हवेली खां ॿाहिरि कॾहिं बि न निकिरजो, छो जो रेज़न वारा कुझु बि करे सघनि था। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अली ख़ान जेको आहे मुराद खे चवंदो त हाणे तोखे रेस मंसूर जे मथां केस तां हथ खणणो पवंदो। अगरि जेकॾहिं हू असांजो ॾोही न आहे त पोइ तूं उन जे मथां केस छो दाख़िल कयो, छो जो हाणे तोखे केस तां हथ खणणो पवंदो। ऐं मुराद चवंदो त असां रेस मंसूर खे ग़लति करे वेठा हुआसीं, बहरहाल ईअं मंसूर नथो करे सघे, इहा सॼी रेस शाहनवाज़ जी चाल हुई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे तमामु जल्द केस तां हथ खणी ऐं पोइ हू रेस मंसूर खे आज़ादु कराईंदा। पोइ अमा साण उनखे घर वठी ईंदो ऐं पोइ रेस मंसूर खे बाहियूं लॻी वेंदियूं ऐं पोइ हू रेस शाहनवाज़ जे मथां ॾाढो ॾमरियल हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा हाणे पूरी कोशिशि कंदा कूंज खे वापसि करण जी, बहरहाल हाली फ़िलहाल कूंज कॾहिं बि वापसि न ईंदो ऐं ककर पंहिंजा होश ज़रूरु विञाईंदो ऐं पोइ हू रेस शाहनवाज़ सां जहिड़ो वारींदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।